मीरपुर माथिलो पुलिस पारां सिविल अस्पताल में ओटी टेक्नीशियन के खंभण वारे अमल खिलाफ पैरामेडिकल स्टाफ तरफां ओपीडी जो बाइकाट करे पुलिस खिलाफ एहतियात कंदे सख्त नारेबाजी कई। एहतियात में शरीक पैरामेडिक जा अगवान इनाम नबी मंगरियो, मुमताज पिताफी, एजाज सुमरो, हनीफ पिताफी, खुदाबख्श पिताफी, लियाकत चन्नड़, अमानुल्लाह कोबर ऐं ॿियनि ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं पुलिस अस्पताल अंदर दाख़िल थी बिना जवाज़ बग़ैर कंहिं नोटिस जे ओटी टेक्नीशियन फैसल कोलाची के अस्पताल मां खणी खंभे गुम करे छॾियो ऐं पुलिस खां जेकॾहिं पुछूं था त हू मञण लाइ तयार नाहे। उन्हनि चयो त पुलिस असांजे अस्पताल मां खंभियल मुलाज़िम खे जेसिताईं ज़ाहिर नथी करे तेसिताईं एहतियात खे जारी रखियो वेंदो। कल खां वठी जेको असांजो ट्रेनी ओटी टेक्नीशियन आहे फैसल कोलाची, जंहिंखे बग़ैर एफआईआर जे बग़ैर एमएस जे परमिशन जे अंदर ओटी मां जेको आहे पुलिस खंभे खणी वई आहे। असां जेको आहे बर वक़्तु जेको आहे ओपीडी बंदि कईसीं ऐं असां एसएचओ साहिब खे कॉल कईसीं। साईं चयो मां कोर्ट उबाड़े में जेको आहे आहियां, मूंखे काई ख़बर न आहे, काई परमिशन न आहे। पोइ थाणे ते वियासीं, एमएस साहब लेटर बि कढियो, उहो बि एसपी ऑफिस में रिसीव करायासीं, पर एसपी साहब हुते न असां न मिली सघियो। थाणे ते वियासीं, वॾो मुंशी वेठो, सभिनी चयोसीं असांखे काई ख़बर कोन्हे तव्हांजो माण्हू किथे आहे। हिन महिल ते असांजो माण्हू ज़ाहिर न कयो आहे, जेको खुलियल दहशतगर्दी आहे। असां जेको हिन में सख़्तु लफ़्ज़नि में असां मुज़मत कयूं था ऐं असां जेको पुरज़ोर अपील कयूं था एसएसपी घोटकी साहब खेतरान साहब खे ऐं डीसी साहब घोटकी खे, डीएचओ हेल्थ साहब खे, हितां जे एमएन एमपीएस खे त खुदारा जेको आहे ही ज़ुल्म आहे त हुनजा जेको वालदेन घर जा तमामु भाती परेशान आहिनि। हिन महिल ते हुनखे ज़ाहिर न कयो वियो आहे, जीअं हिकिड़ो धाड़ेल खे खणी वेंदा आहिनि। सीसीटीवी कैमरा आहे, प्रूफ मौजूदु आहिनि। वर्दी पहिरियल एहलकार जेको आहे असांजे जेको ट्रेनिंग ओटी टेक्नीशियन खे ओटी मां ज़ोरी खंभे खणी विया आहिनि, जंहिंजी असां जेको मुज़मत कयूं था। असां तव्हां साथी भाइरनि खे बि अपील कयूं था त उन्हनि एसएसपी घोटकी खां मुतालबो कयो आहे त ॼाणायल अस्पताल जे मुलाज़िम खे आज़ाद कयो वञे, ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वसी कयो वेंदो।